वज़ीर आज़म शहबाज शरीफ तौर कसम खणी वरतो। सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म शहबाज शरीफ के कसम खणायो। तकरीब में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर समेत हथियारबंद फौज के सरबराहन की शिरकत। अगोणे वज़ीर आज़म नवाज शरीफ, अगोणे सरदार आसिफ अली ज़रदारी, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की भी तकरीब में शिरकत। सिंध, पंजाब, बलोचिस्तान के वडन वज़ीरन समेत मुख्तलिफ शख्सियतुन भी तकरीब में शिरकत कई। वज़ीर आज़म समझता हूँ कि ये भी बहुत जरूरी है, इस हाउस में किसी एक जमात के पास वो मैंडेट नहीं है। पाकिस्तान के अवाम ने ऐसा फैसला सुनाया है जहां आपको मजबूरन मिल बैठ के फैसले करने पड़ेंगे, क्योंकि एक जमात फैसला नहीं कर सकते। आपको अपने तमाम नेशनल असेंबली के रिजर्व सीट्स मिल भी जाए, आप ये कुर्सी नहीं संभाल सकते पाकिस्तान पीपल्स पार्टी के वोट्स के बगैर। पाकिस्तान के अवाम हमें ये पैगाम भेज रहे हैं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ मुखालिफ तुर के चूंड ऐं अदालती सुधारण लाइ गॾिजी वेहण जी दावत। 9 मई वाक़िअनि जी अदालती जांच कराइण मुतालबो। सदस्य चवण आहे त मुखालिफ तुर के अदालती ऐं चूंड सुधारण लाइ गॾिजी वेहण जे अदालती ऐं चूंड सुधारनि जी फौरी ज़रूरत आहे। जेकॾहिं अदालती ऐं चूंड सुधारा थिया, दुनिया जी का बि ताक़त जमहूरियत के कमज़ोर न करे सघंदी। मुखालिफ चाहे थी त दांदली जो मसलो हल थी वञे त गॾिजी वेहणो पवंदो। जेकॾहिं शहबाज शरीफ या क़ैदी नंबर 804 चूंड खटे त को बि आङुर न खणी सघे। साइफ़र दुश्मन मुल्क के हथ अची वियो त कोड ट्रेक थी सघनि था। पीटीआई बानी टीवी ते अची साइफ़र गुम थियण जो इतराफ़ कयो आहे। अमेरिका में डोनाल्ड ट्रंप जे घर ते छापो हणी गुजा दस्तावेज़ हथ कया विया। जेकॾहिं को आइन जी लताड़ करे थो त सज़ा ज़रूर मिलणु घुर्जे। 9 मई वाक़िअनि जी अदालती जांच कराई वञे। पार्लियामेंट कमज़ोर थियण सां जमहूरी निज़ाम कमज़ोर थींदो। पीटीआई बानी जी रिवायतुनि हाणे ख़त्म थियणु घुर्जे। जेकॾहिं कंहिंखे वज़ीर आज़म क़बूल न आहे त तनक़ीद नथो करे सघे। सियासी पार्टियुनि खे वोट रुगो ऐवान में गोड़ करण लाइ न मिलिया आहिनि। फॉर्म 45 या 47 न, पर कारकुननि जी क़ुर्बानीनि सां पार्लियामेंट में पहुता आहिनि। तहरीक इंसाफ साइफ़र हमले जी जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। असद कैसर जो चवणु आहे त साइफ़र खे बुनियाद बणाए पीटीआई बानी खे सज़ा ॾियारी वई आहे। पीटीआई बानी खे गन पॉइंट ते सज़ाऊं ॾियारियूं वियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ॿुधाए त संदसि ज़मीर जागी रहियो आहे या न। अज़न घरनि ते छापा हणी पीटीआई छॾण लाइ दबाव विधो वियो आहे। पीटीआई बानी कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कंदो। बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त पंहिंजे नाले पोयां सुप्रीम कोर्ट शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो की फाइल खिलाफ सदारती रेफरेंस की ॿुधणी मुकम्मल छॾी। राय महफूज़ चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अॼु न, पर शायदि कंहिं ॿिए ॾींहुं फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। साथी जजनि सां मशवरे खां पोइ सदारती रेफरेंस बाबति पंहिंजी राय ॿुधाई वेंदी। मुल्क जो नओं सदर आसिफ अली ज़रदारी या महमूद खान अचकज़ई फ़ैसिलो 9 मार्च ते ईंदो। अॻोणे सदर आसिफ अली ज़रदारी जा नामज़दगी कागज़ दुरुस्त क़रार। सुन्नी इतिहाद काउंसिल जे उम्मीदवार महमूद अचकज़ई जे कागज़नि बाबति फ़ैसिलो महफ़ूज़। सुभाणे उम्मीदवार क़तई लिस्ट जारी कई वेंदी। सदर जी चूंड लाइ सेनेट, क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में हिक ई वक़्तु पोलिंग थींदी। कराची में ज़मीन के खातन हेरा फेरी के केस में 13 जवाबदारन की जमानत रद्द। असिस्टेंट कमिश्नर मलीर एजाज हाले पोटो गिरफ्तार। मुख्तियार कार मलीर मोहम्मद असलम शर्स की वियो। पीटीआई लिफ तरफा उस्तादन के कातिलन की गिरफ्तारी लाइ मुख्तलिफ शहरन में एहजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। लाड़काने, नवाबशाह, घोटकी, जेखमाबाद, सांगड़, मीरपुर मातले, खानपुर महर, ओबाबड़े ऐं ॿियनि शहरन में एहतजाजी मुज़ाहिर। कनकोट भरसां पीउ ऐं पुट समेत 3 ॼणा अगवा। हथियारबंद अली बहार, ज़ीशान सौरियाणी ऐं शमन सौरियाणी खे अगवा करे विया। मुगविन जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। ठुल रोड ते धरणो।
नौशर फिरोज भरसा जमीनी तकरार झेड़े में औरत कत्ल ॻोठ अहमद खान लाशारी में फायरिंग दौरान सईदा लाशारी गोलियुनि जो खाज धुरिन में इकतान बरकरार। पीर गोठ वेझो गोठ वॾा महज में हथियार बंदन जो घर ते हमलो, नौजवान कत्ल, हथियार बंदन गोलियूं हणी आर अली लाखो के कत्ल करे छॾियो। वाक़े खिलाफ शटर बंद हड़ताल, एहतजाजी मुज़ाहिरो। मीरपुर खास में पुरस्कार नमूने गोली लगन सबब जख्मी थियल नौजवान फोत। अमजद अली खसकेली हैदराबाद अस्पताल में जख्मन जा सूर नसंदे दम धणी हवाले कई। कराची के इलाके क्यामाड़ी में गैस लोड शेडिंग खिलाफ शहरियों जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। शहरियों जो चवण है त गैस लोड शेडिंग सबब रिद पचाव में तकलीफ़ूं पेश अची रहियूं आहिनि। गैस नाहे मथरी ॻरा बिल मोकिले परेशान कयो पियो वञे। खोड़ा में मुबैना मुक़ाबले मार्जीवियल ॻोठाणे जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवण है त पुलिस यूसुफ नारे जो खे कूड़े मुक़ाबले में क़त्ल कयो आहे। मुलविस पुलिस एहलकारनि खिलाफ कार्रवाई कई। मलीर पुलिस पारां मुबैना मुक़ाबले दौरान ॿिनि ज़ख़्मियुनि समेत 3 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण जी दावा। एसएसपी मलीर चर्चमान जो चवण है त पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि वटां 2 टीटी पिस्टल, मोबाइल फोन, रोक रक़म ऐं मोटरसाइकिल हथ कई। ज़ख़्मी जवाबदारनि खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक जांच कई थी वञे। नौशर फिरोज बाईपास से ट्रालर ड्राइवरन जो ओवरटेक करण तां झेड़ो, 2 ॼणा ज़ख़्मी। झेड़े बाद ड्राइवरन पारां क़ौमी शाहराह ते गाॾियूं बीहारण सबब ट्रैफिक मुअत्तल। पुलिस ज़ख़्मियुनि समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। अणॼातल हंध मुंतक़िल। ऐं क्रिकेट जे सभ खां वॾे मेले पाकिस्तान सुपर लीग 9 में ज़बरदस्त मुक़ाबला जारी। इस्लामाबाद यूनाइटेड ऐं पेशावर ज़ल्मी जूं टीमूं आमू